असां खां पुछियो वियो आहे त बाइक वर्ल्ड हिकिड़ी कंपनी आहे, उन वटि केतिरियूं वधीक बाइकूं आहिनि बाइक्स आर अस खां। हाणे बाइक वर्ल्ड जेका कंपनी आहे उन जी डेटा असांखे हिकिड़े बार चार्ट जी सूरत में मिलियल आहे। हाणे इहो बाइक वर्ल्ड आहे। हाणे इन वटि असां ॾिसूं त जेका लाइन आहे जिथे हिन जो बार ख़तमु थिए थो उन में लिखियलु आहे 19, मतिलबु उन वटि 19 बाइक्स आहिनि। हीउ बार चार्ट असांखे ॿुधाए थो पियो त कहिड़ी कंपनी वटि केतिरियूं बाइकूं आहिनि। ऐं उनखां पोइ असां खां पुछियो वियो आहे त उनखे केतिरियूं वधीक बाइकूं आहिनि बाइक्स आर अस, यानी हिकिड़ी कंपनी आहे जंहिंजो नालो आहे बाइक्स आर अस उन खां। हाणे बाइक्स आर अस खे अगरि असां ॾिसूं हिन बार चार्ट में त उन वटि आहिनि, हिते जाते इहे ख़तमु थिए थी उन वटि आहिनि 12 बाइक्स, यानी उहो 12 सां वञी करे लॻे थी उनजी चोटी। त असां वटि बाइक्स आर अस जेको आहे उन वटि 12 बाइक्स आहिनि ऐं बाइक वर्ल्ड वटि 19 बाइक आहिनि। त अगरि 19 मां असां 12 कट कयूं त असांखे जवाबु मिलंदो 7। त मतिलबु जेको बाइक्स आर अस आहे उन वटि 7 बाइकूं घटि आहिनि बाइक वर्ल्ड खां। छाकाणि त 19 मां अगरि असां 12 कटींदासीं त असांखे 7 जवाबु मिलंदो। हाणे ॾिसो असांखे इहा ख़बर कीअं पई। असांखे ख़बर पई इन बार चार्ट जे ज़रिए। बार चार्ट में असांखे ख़बर पई त जेको बाइक्स आर अस वारी कंपनी आहे उन वटि 12 बाइकूं आहिनि ऐं अगरि उन 12 में 7 ॿियूं जोड़ कयूं आहे त उहो 19 ते पुॼी वञे हा, छाकाणि त विच में 7 जो गैप हुयो जेको बाइक वर्ल्ड जे विच में फ़र्क़ु हुयो। त अगरि मां हिन बाइक्स आर अस में 7 ॿियूं जोड़ कयां बाइकियूं त असां वटि घणो थी वञे हा, असां वटि 19 थी वञे हा। ऐं असांखे हुन सुवालु पुछियो हुयो त केतिरो इन्हनि ॿिन्हिनि जे विच में फ़र्क़ु आहे, कंहिं वटि बाइकूं माना बाइक्स वर्ल्ड वटि केतिरियूं वधीक आहिनि बाइक्स आर अस खां। त असां 7 जवाबु लिखंदासीं ऐं 7 ई असांजो जवाबु थींदो।